बांदी मां ख़बर ॾींदा हलो त बांदी लॻ ॻोठ फेरी खान जमाली भरिसां माखंड लिंक रोड जे किनारे ते वेठल भील बिरादरी जा टे कखावा घर ओचितो बाहि जी लपेट में अची विया। बाहि ते वक़्त सिर ज़ाब्तो न थी सघियो। नतीजे में गुलाब भील, प्यारो भील ऐं राजू भील जा कखावा घर मुकमिल तौर सड़ी राख थी विया। बाहि सबब घरनि में रखियल कणक, अटो, बिस्तरा, खटूं ऐं ॿियो समूरो घरेलू सामान बि सड़ी राख थी वियो। मुतासिर थियल भील बिरादरी जे गरीब माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां मिसकीन आहियूं ऐं मज़दूरी करे पेट पालींदा आहियूं, पर अॼु असां जे घरनि खे बाहि लॻण सबब असां वटि कुझु कोन बचियो आहे ऐं असां खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार थी विया आहियूं। हिननि चूंडियल नुमाइंदनि तर जे वसवारनि खां इमदाद जी अपील कई आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।